सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में रुख़ सिंधी दोस्तनि ऐं साथियुनि सां मुख़ातिबु आहियां। अव्हां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम पहुचे। 22 मार्च ते हर साल 22 मार्च ते सिंधू तहज़ीब जो ॾिहाड़ो मल्हायो वेंदो आहे। इन सिलसिले में सिंधू तहज़ीब बाबति ॼाण फैलाइण लाइ, माण्हुनि खे आगाह करण लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि तरफ़ां तक़रीबूं मुनक़द थींदियूं आहिनि, प्रोग्राम रखिया वेंदा आहिनि त जीअं सिंध जी हिन तहज़ीब बाबति दुनिया जहान खे सही ऐं सरबस्ती ॼाण मुहैया करे सघिजे। अॼु 22 मार्च 2025 ते अॼोके ॾिहाड़े खे सिंधू माथिरी जी तहज़ीब में दरिया जे किरदार सां मनसूब कयो वियो आहे। हिन वक़्तु जॾहिं सिंध में सिंधू दरिया ते बंद ॿधणु, उन ते बंद ॿधण समेत केनाल कढी उन जे वहिकिरे खे बंदि करणु, उन जे वजूद खे फना करण जूं कोशिशूं थी रहियूं आहिनि। इन वक़्तु सिंधू माथिरी तहज़ीब जे इर्तिक़ा में दरिया जे किरदार बाबति ही कोशिश इंतिहाई वाखाण जोगी आहे। अॼु पंहिंजो लेक्चर, अॼु पंहिंजो वीलाग बि इन ई सिलसिले में आहे त सिंधू माथिरी जी तहज़ीब जी इर्तिक़ा में दरिया जो कहिड़ो किरदारु आयो आहे। जेकॾहिं दरिया आॾो बंद ॿधा विया, उन जे वहिकिरे खे रोकियो वियो त उन जा कहिड़ा तबाह कुन असर हिन तहज़ीब, अॼोके मुआशरे, हिन ख़िते ते पवंदा। मां पंहिंजी ॻाल्हि प्रोफेसर माणिक पिथावाला जे इन लिखत सां शुरू कंदुसि त सिंध खे रौनकदार ऐं भरियो भाॻियो बनाइण में सिंधू दरिया जो वॾो हथु आहे। सिंधू दरिया असांजे सिंध जे जनम खां अॻु ई मौजूदु हुयो। जीअं ॿार ॼमण खां अॻु माउ जे थणनि में थञ अची वञे थी, तीअं सिंध खे ताते निपाए वॾो करण लाइ सिंधू दरिया हिते अॻई मौजूदु हुयो। सिंध धरती जो वजूद अॼु खां अटकल 100 करोड़ साल अॻु टीथियस समुंड जे अंदरां मैदानी इलाइक़े ऐं पहाड़ी सिलसिले उभरण जे करे थियो। जंहिं वक़्तु सिंध टीथिया समुंड हेठि हुई त उन वक़्तु सिंध धरतीअ जी पैदाइश थियण लॻी, माना उन जो जनमु थियण लॻो। माहिरनि जो चवणु आहे त इन दौर में हिमालय जबल तरफ़ अहिड़ा त ज़िलज़िला आया जो धरती मथे चढ़ी आई ऐं समुंड घणो पोइ ते हटी वियो। 2-2.5 लख साल अॻु समुंड हटी वञी मौजूदा कराचीअ वारी सतह वटि बीठो ऐं सिंधूअ जे मैदान मां सिंधू नदी वहणु शुरू थी। हाणे सिंधूअ जो जेको मैदान आहे, जेको समुंड छॾियो, उन जी तश्कील में, उन जी जोड़जक में वॾो हथु सिंधू नदीअ जो आहे, जेका संदसि विच मां सींध वांगुरु वहे थी। अर्ज़ियाती माहिरनि जो चवणु आहे त जंहिं वक़्तु सॼी सिंधू माथिरी क़दीम सिंध समुंड जे पेट में हुई, उन वक़्तु बि उन जे विच मां सिंधू नदी वहंदी हुई ऐं जीअं जीअं समुंड सिंधूअ जो मैदान छॾणु शुरू कयो त सिंधू नदी उन खे सएं सिधे मैदान जी शिकिल ॾियणु शुरू कई ऐं सिंधूअ जे लोढ़े आंदड़ लट सां, मिटीअ सां ज़मीन मथां समुंड जो छॾियल तासीर ख़तमु थींदो रहियो ऐं सिंधूअ जो मैदान हिकु ज़रख़ेज़ चीकी मिटी, चीकी उपत वारी मिटीअ सां मालामाल बणिजणु लॻो। एस टी लेम्बर
चवे थो त सिंधू नदीअ जे लोढ़े आंदल लट जंहिंखे गर्मी पाणी ऐं सावक जे तासीर सुधारे संवारे हिकु सही सिधे मैदान जी शिकिल में माथिरीअ जे सिंधू माथिरीअ जे छेड़नि ताईं पथारे छॾियो। माना सिंधूअ जे मैदान सिंधू माथिरी मैदान जी तश्कील में सिंधू दरिया जो किरदारु। हाणे हिन देश खे जेको सिंध नालो हितां जे आगाटनि रहाकुनि सिंधू नदीअ तां ॾिनो, जंहिंजी माना आहे समुंड या वॾे दरियाह वारो मुल्क, या इहो वहिकिरो पाणीअ जो इहो वहिकिरो जेको सदाईं पियो वहे। जीअं त ख़ुदि सिंध धरती समुंड मां जनम वरितो ऐं हिन नदी हितां जे बरपटनि खे सरसब्ज़ ऐं शादाबाद कयो ऐं हितां जे रहवासियुनि जी तमदुनी तश्कील में किरदारु अदा कयो। इन करे हितां जे रहाकुनि आगाटनि रहाकुनि हिन देश जो वॾे दरियाह जे निस्बत सां नालो ई सिंध रखियो, सिंधू सिंध, जेको अॼु खां ॾहाको हज़ार वरे पुराणो आहे। पोइ इहो अॻिते हली नालो सिंध ईरानी वापारियुनि सिंध मां फेराए हिंद कयो, जंहिंमां हाणोको हिंदुस्तान थियो आहे। तंहिंखां पोइ वरी रूमी वापारियुनि उनखे वधीक फेराए इंड कयो, जंहिंमां हाणोको इंडिया बणियो आहे। तंहिं करे ॾिसबो त सॼे मुल्क हिंदुस्तान खे नालो ई सिंधू नदी ऐं सिंध मां मिलियो। सिंध ऐं सिंधूअ खां सवाइ सिंध ऐं सिंधूअ खां सवाइ सिंध का बि माना नथी रखे। हिन देश या उन जे दरिया तां सिंध या सिंधू नदीअ जो नालो हटायो वञे, मिटायो वञे या बदिलायो वञे त इहो पाण सां धोखो ऐं फ़रेब चइबो। न सिंध तां नालो बदिलिजी सघे थो, न सिंधू दरिया तां नालो बदिलिजी सघे थो, छो जो बकौल लैम्बर्ग एस.टी. लैम्बर्ग जे त इहो बिल्कुलु सूंहे थो त हिन सरज़मीन जो नालो सिंधू नदीअ जे नाले सां मनसूब हुजे, छाकाणि त इन ई नदीअ ई खेसि जनमु ॾिनो आहे ऐं संदसि परवरिश कई आहे, जीअं ॿार जी परवरिश कंदी आहे। हीउ सॼो ख़ितो जेको केतिरा सौ मेल डिघो ऐं विकिरो आहे, तंहिंजो ज़रो ज़रो ऐं हर तह सिंधू नदी तश्कील ॾिनो आहे। अॼोको जेको पाकिस्तान आहे, जिन सियासी सरहदुनि ते मौजूदु आहे, असल में इहो इलाइक़ो सिंधू माथिरी यानी आगाटी सिंध आहे। जेकॾहिं हिन जो नालो सिंध रखियो वञे त इन में का बि ग़लति ॻाल्हि न थींदी, छाजे करे जो इहो हिन जो आगाटो नालो आहे, आगाटी सुञाणप आहे सिंधूअ जे हिसाब सां, कश्मीर खां कराची ताईं, कश्मीर खां केटी बंदर ताईं। हीउ हिकिड़ो मुल्क आहे, हुनजी हिकिड़ी तहज़ीब आहे। हाणे पाण अॻिते था हलूं त जंहिं वक़्तु समुंड सिंध जे धरतीअ खे आजो कयो या उन खां परे हटी वियो ऐं जेका ज़मीन ज़ाहिर थी, उन वक़्तु सिंध अंदरि जेका तहज़ीब उसिरी, इहा जाग्राफियाई तौर ते मिडनी एशियाई तहज़ीबुनि खां वसी एराज़ीअ में अटकल 5 लख चौरस मेलनि ताईं पखिड़ियल हुई। इन जो फैलाव रूस जे सरहदुनि ताईं वञी पहुतो हो। सिंधू तहज़ीब जो इलाइक़ो पखेड़ में बाबुल खां चोणो ऐं मिस्र खां ॿीणो हुयो। सिंधू सभ्यता जी एराज़ीअ में मौजूदा पाकिस्तान, समूरो मौजूदा पाकिस्तान, ख़ैबर पख्तूनख्वा सूबे जा जाबिलु इलाइक़ा, आज़ाद कश्मीर, इन खां सवाइ हिंदुस्तानी पंजाब, ओलह यूपी, हरियाणा, कच्छ, काठियावाड़, गुजरात, महाराष्ट्र ऐं अफ़गानिस्तान जो कुझु हिसो शामिल हुयो। सिंधू नदी जेका 1800 मेल डिघी आहे, सा हिमालय जबल जे संगी कबाब जे बर्फ़ानी धारा मां निकिरे थी। संगी कबाब थिबेट में आहे ऐं संगी कबाब मानसरोवर ढंढ खां 30 मेल परे आहे। पहिरियां माण्हुनि खे इहा ॼाण हुई त सिंधू दरिया मानसरोवर ढंढ मां निकिरंदो, न पर उन खां अॻियां आहे संगी कबाब उतां निकिरे थो। सिंधू नदी वालियर कश्मीर मां थींदी
आज़ाद कश्मीर, खैबर पख्तूनख्वा, पंजाब लता आणींदे उतां जे चइनि नदियुनि जो पाणी पाण मंझि समाईंदे सिंध में कश्मीर मौजूदा सिंध में कश्मीर वटां दाख़िल थिए थी। बाद में मौजूदा सिंध खे सरसब्ज़ ऐं आबाद कंदी वञी अरबी समुंड में सिंधी समुंड में छोड़ करे थी। सिंधू सभ्यता जे मथे ॼाणायल तहज़ीबी दौर में मौजूदा सिंध में सिंधु नदी ॿिनि हिस्सनि में वहंदी हुई। ॿ हुन जा माना छोड़ हुया, ॿ शाखूं हुयूं। इन जे ओलह वारी शाख लीमो जूणी जो खां ओलह तरफ़ वहंदे लोहम जे दड़े लोहरी आमरी जे भरिसां लॻंदे हैदराबाद वटां थींदी वञी समुंड में पवंदी हुई। ॿिए तरफ़ वरी हाकड़ो खे सिंधू नदीअ मां पाणी ॿिनि हंधनि तां मिलंदो हो, हिकु कश्मीर वारी शाख ऐं ॿियो सखारा वारी शाख। हाकड़ो दरिया जेको हिन वक़्तु सुकी चुको आहे उनखे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ नालनि सां सॾियो वेंदो आहे, जीअं घाघर, सरसूती, नाला शक्कर वग़ैरह। हाणे सिंध में उनखे वरी रैणी, वांदो नालो पिणु सॾियो वेंदो आहे, मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ नाला आहिनि ऐं उनजो वरी मुख़्तलिफ़ जेके वहकरा जेके रहिया आहिनि। हाकड़ो दरिया जॾहिं सिंध जे मौजूदा सरहदुनि में दाख़िल थींदो त उन वक़्तु संदसि ओभारी कप ते विंजड़ोट 5000 साल पुराणो माग विंजड़ोट ऐं उनखां वरी परते ओलाहे कप ते ॾब भट्टी ऐं आख़िरी छेड़े ते समुंड में दाख़िल थियण वक़्तु उन वटि नहटो ओलाहे कप ते हूंदो हो। नहटो 5000 साल आॻाटो माग आहे। इन दौर में कच्छ जो ऋण जेको हो पंहिंजे मौजूदा शिकिल में न हूंदो हो, पर उते समुंड चोलियूं हणंदो हो ऐं ऋण कच्छ हिकु सामूंडी नार हुयो। इंसानी तहज़ीब जी शुरूआति दरियाहनि जे किनारनि ते थी। क़दीम दौर जे माण्हुनि पंहिंजा झूपा इन ई हंधि जोड़िया जिते खेनि पाणी संजाई सां मिली थिए सघियो, छो जो अवाइल में अञा अहिड़ा औज़ार जुड़ी की न सघिया हुया जिन जे मदद सां खूह खोटे या दरियाहनि मां वाह कढी पाणी जो पूराव करे सघिजे। यानी मौजूदा आपाशी निज़ाम जी माण्हू उन बाबति तसवर बि नथो करे सघे त को मौजूदा आपाशी निज़ाम उन वक़्तु राज हुयो। उन करे जेके रहायशी ॻोठ आहिनि या जेके शहर आहिनि उन्हनि जे क़ाइमु थियण जा, ॿधण जा, वजूद में अचण जा मुनासिब जेके हंध हुया दरिया ऐं ढंढुनि जा किनारा हुया। माण्हू पाणीअ जे सांझ सबबि दरियाहनि ऐं ढंढुनि जे किनारनि ते वञी पंहिंजूं आबादियूं क़ाइमु कंदा रहंदा। दरियाई किनारनि भरिसां रहण करे पाणी ऐं खुराक जो मसइलो हल थी सघियो थे। न सिर्फ़ु उते ॿनियूं खेड़े रेज करे ज़रायत खे तरक़ी वठाए सघिजे पई, पर गॾोगॾु जानवरनि जो चारो ऐं ॿिया हुनर ऐं कारीगरियूं पिणु उते दरिया जे किनारे ते ज़ोर वठी सघनि पई। बक़ौल इंसानी तारीख़ जेको माहिर आहे रॉबर्ट ब्रीफाल्ट, उहो चवे थो त जॾहिं खाना बदोश इंसाननि चिरागाहनि जी तलाश में एशिया जे वॾनि वॾनि दरियाहनि जे माथिड़ियुनि में पहुता ऐं खेनि मालूम थियो त हिते थोरी महिनत सां जानवरनि ऐं इंसाननि लाइ खुराक मुहैया थी सघे थी, त हिननि आवारा ज़िंदगी गुज़ारण छॾे ज़रायती ज़िंदगी इख़्तियार कई। माना दरियाहनि जे किनारे ते ज़रायत दरियाहनि जे किनारनि ते जनम वरितो ऐं मुस्तक़िल हंधनि ते हू आबाद थिया। माना पहिरियां हू रोलू ज़िंदगी गुज़ारींदा हुया, लॾ पलाण में हूंदा हुआ, पर पोइ दरियाहनि जे किनारनि ते सभु सहूलियत हुजण करे हुननि पंहिंजा शहर अॾिया। सिंधू, गंगा, फिरात, नील नदीअ जे गप चिक मां, वरी मां तव्हांखे ॿुधायां त सिंधू, गंगा, फिरात, नील नदीअ जे गप चिक मां तहज़ीब जनम वरितो। यानी अवाइल में तहज़ीब जो बूटो दरियाहनि जे किनारनि ते वधी वण थियो। दुनिया अंदरि 3 वॾे में वॾा दरिया सिंधू, दजला ऐं फिरात आहिनि, जिन जे किनारनि ते तमंदुनी ज़िंदगी जी शुरूआति थी ऐं ज़रायत ज़ोर वरितो। माना तहज़ीब जी इब्तिदा इन्हनि 3 दरियाहनि जे किनारनि ते थी। माना केॾो दरिया जो किरदारु आहे इंसानी तहज़ीब जे इर्तिक़ा में, तमंदुनी ज़िंदगीअ में, ज़रायत में। हाणे क़दीम दौर में सिंधू माथिरीअ में 2 शयुनि जी पूॼा थींदी हुई, जंहिंमें हिकु धरती, ॿियो दरिया। माना माण्हू छा जी पूॼा कंदा, हिकिड़ो धरतीअ जी, ॿियो दरिया जी। अवाइली इंसाननि
ज़मीन जे पेट मां सरसब्ज़ सला उभरंदे ॾिठा ऐं मुख़्तलिफ़ अनाज ॿूटा ऐं मेवा ज़मीन जी पैदाइश हुअण करे हिननि धरतीअ खे इंसान जी बहितर ज़िंदगी जो ज़ामिन ॼाणंदे उन जी पूॼा करणु शुरू कई। उनखे माउ कोठण लॻा, छो जो औरत माउ ऐं धरती ॿई तख़लीक़ कंदड़ शयूं आहिनि। माना औरत ऐं धरती ॿई तख़लीक़ कंदड़ आहिनि। हिकिड़ो औलाद खे जनमु ॾिए थी, ॿियो ज़रायत खे जनमु ॾिए थी, सावा सला नंढड़ा पुट। क़दीम सिंधी सिंधू नदीअ जे मेरा जहिड़े पाणीअ मां पंहिंजे ज़िंदगी जूं ज़रूरतूं पूरियूं करण लॻा। हिननि सिंधूअ जे ई पाणीअ ते फसल पोखिया ऐं गॾोगॾु हिननि जी सनत ऐं वापार जो दारोमदार सिंधूअ जे पाणीअ ते हुयो। इन करे हू सिंधू नदीअ जी अहमियत ॼाणंदे उनखे इज़त जे निगाह सां ॾिसण लॻा। हिन जे पाणीअ खे पाक ऐं पोतर ॼाणंदे उन जी पूॼा करण लॻा। ऐं जॾहिं सिंधूअ जे पाणीअ ते पोखियल फसल पची रास थींदा हुआ ऐं अन्न संगनि मां ॿाहिरि निकिरी छलणु शुरू कंदो हो त क़दीम बादशाह ख़ुशीअ वेचा जशन कंदा हुआ। ऐं अन्न लुड़ण खां अॻु 14 जे चंड राति जथनि जे सूरत में सिंधूअ जे किनारे ते वेंदा हुआ ऐं उते चंड जे जरकेदार चांड्रोकीअ में गॾिजी नाच कंदा हुआ ऐं सिंधू नदी ऐं धरती माता जे साराह जा गीत ॻाईंदा हुआ। हू पंहिंजा भॼन ऐं गीत सिंधूअ खे अर्पण कंदा हुआ। सिंधू तहज़ीब जा जेके अहम मार्ग आहिनि उहे सिंधू दरिया जे किनारे तां मिलिया आहिनि, जंहिंमां इहो साबित थिए थो त हिन तरक़ी याफ़्ता तहज़ीब जो बुनियाद ऐं सरचश्मो सिंधू दरिया हुयो ऐं अॼु बि आहे। सिंधू तहज़ीब जे ॿियनि मार्गनि समेत 2 अहम मार्ग मुअन-जो-दड़ो ऐं आमरी सिंधू नदीअ जे किनारे ते मौजूदु आहिनि। चांगुअ जो दड़ो सिंधू सभ्यता जे ॿियनि शहरनि वांगुरु उन वक़्तु सिंधू दरिया जी उभरंदी शाख खां 3 मेलनि जे मुफ़ासिले ते हुयो। ॻाढ़ो भड़ो थरपारकर ज़िले जे मिठी तालुके में आहे। उहो हाकड़ो दरिया खां कुझु पंध ते हुयो। अहिड़े नमूने नहटो सिंधू सभ्यता जे शहरी तमदन जे दौर सां वास्तो रखंदड़ शहर आहे, जंहिंजा आसार ज़िले थरपारकर जे उबरकोट तालुके में हाकड़े दरिया जे उभरंदे कप ते मिलिया आहिनि। माना उहो हाकड़ो दरिया माना दरिया सां निस्बत हुई उन्हनि शहरनि जी। हड़ापा सिंधू सभ्यता जे शहरी तमदन जो जेको अहम मर्कज़ ऐं इन इलाइक़े जो ईअं चइजे त सूबाई गादी वारो हंधु मौजूदा सूबे पंजाब जे ज़िले साहिवाल में रावी नदीअ जे कप ते मौजूदु आहे। इन करे जेकॾहिं दरियाहनि जा रुख तब्दील कया विया या वरी उन्हनि जे आॾो बंद ॿधा विया त न फ़क़ति ही समूरी तहज़ीब फना थी वेंदी, पर असुल में हिन माथिरी में रहंदड़ इंसाननि जो वजूद ख़तरे में अची वेंदो। इन करे सिंधू दरिया जेको कश्मीर खां केटी बंदर ताईं हिन खिते जी तरक़ी ऐं ख़ुशहाली जो ज़ामिन आहे, इन सां कंहिं बि क़िस्म जी हथ चुरान न फ़क़ति मौजूदा सिंध पर हिन सॼे खिते जी तबाही जो सबबु बणंदी। अवां जी वॾी वॾी महिरबानी।